6 डिसंबर है, सिंधी टोपी कल्चर डे है। तो सिंधी कौम पे वतन ला कुछ ना कयो। बाकी अज रोटिन से ॾाढियूं डांस वग़ैरह हेॾां होॾां। बाकी अॼु असां वञी रहिया आहियूं। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे शहबाज अब्बासी, जेको हिन ॾींहं ते न पियो निकिरणु चाहे, जंहिंखे मां ज़ोरी ज़बरदस्ती तैयारु करायो आहे। हींअर मां जीअं त अॼु रोड ते रश बि घणी आहे, ऐं ॿियो वरी हिकिड़े हथ सां बाइक बि कान थी हले। ऐं मां जल्दी वञा, पंहिंजे दोस्त शहबाज अब्बासी खे पिक कयां, ऐं उहो ई बाइक राइड करे। मूंखां त अॼु बाइक हले ई कान थी। संगत फाइनली मां पंहिंजे दोस्त शहबाज अब्बासी जे घर पहुची वियो आहियां, जेकी शहबाज अब्बासी जो ही साम्हूं घर आहे। मां हुनखे सॾु कयां, वञी वेट में वेठो आहे। वॾो ढीटा एॾे हरूं ॾियण खां पोइ वरी निकितो। शहबाज संगत गिदू चौक मां हिते पुॼी वई, पर हे असांजो शहबाज अब्बासी अञा ताईं न आयो। मीट विथ माई फ्रेंड्स। अदा तारुफ़ करा पंहिंजो। हाँ गाजा भाई जियो, मोहतरम शहबाज अब्बासी बची हो। हाँ किसरार सदा जी सदा जी सदा जी डिफेंस घूमी फिरी आयासीं, पर मज़ो न पियो अचे। डिफेंस में छोकिरा फायरिंग पिया कनि, हितां में फायर ते हितां में फायर ते लॻी पिया खोपड़ी में। इन करे असां निकिरी आयासीं घर सुकून वारे माहौल में। हींअर असां वञी रहिया आहियूं पंहिंजे किचन में। असां चांहि ठाहींदासीं, इसरा सॼण सां गॾु आहे, ऐं हीअ सां गॾु हेठि अची आहे। अचो त चांहि ठाहियूं गॾिजी। सर भाई ॾियो हाल वाल चांहि लॻा पिया आहिनि। हाँ तो चाय ठाहियूं पिया दोस्तनि जे लाइ। हेठि बीठी आहे। ॿियो हाल वाल भला अॼु कल्चर डे में मज़ो आयो छा न? साईं कल्चर डे तमामु मज़ो आयो, घणो मज़ो आयो, ऐं दोस्तनि एंजॉय बि कयो। तव्हांखे ख़बर हूंदी ऐं हुते जेका तव्हां ॻाल्हि कई त साॻियो ई ख़राबु माहौल लॻो पियो। सही। पोइ बहरहाल एंजॉय कयोसीं, माहौल कीअं बि हो। सही घुमी आयासीं। तव्हां बि असां सां गॾु सॼी संगत गॾु हेठि दोस्त वेठा आहिनि पिया। वाह वाह वाह। दोस्तनि जे लाइ चांहि वेठा आहियूं। वाह 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 ज़बरदस्त जियो। संजरानी पंहिंजे ख़ूबसूरत हथनि सां चांहि ठही आहे, कुंवारे हथनि सां। उहा चांहि तयारु करे संगत जे आरो पेश कई अथई। असां सां गॾु शहबाज अब्बासी, ज़मील लाशारी ऐं शानी मौजूदु आहे। लॻी पई आहे शहबाज अब्बासी, लॻो पियो आहे चांहि में। हीअ शानी गुस्सो लॻो पियो आहे। हीअ ज़मील लाशारी, अधो असांजा महिमान आयल आहे हिते। शानी मामी वाह 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 जियो। कामिल सलाम खुशो हेॾे वेठो आहे चांहि में। फाइनली मां हींअर अल फजर ते आयो आहियां, पंहिंजे आख़िरी दोस्त नूर नबी सां गॾु। ऐं हाणे मां कुझु रोल खाए करे मां घर वेंदुमि ऐं आरामु कंदासीं। ॾाढो थकी पिया आहियूं। ऐं मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त नूर नबी बि आहे। नूर नबी ॾियो हाल वाल, इंजॉय कयो न अॼु? बिल्कुलु इंजॉय कयोसीं। अच्छा सही। पोइ हाणे छा ऑडर कयो अथव पंहिंजे लाइ? बिरयानी ऑडर कई आहे पंहिंजे लाइ। रोल कोन खाओ? रोल तव्हां खाओ यार। अच्छा मूंखे इलाही बुख लॻी आहे। या बसि पोइ रोल वोल खाई करे हलूं था घर, ई आरामु कंदासीं। ईअं बि सही आहे।